रात फायरिंग छा जी? बाबा साईं जेको मुंहिंजो ऐं वारिस जो अंदाज़ो आहे त इहा हैबत वारनि जी शरारत हुई। इन जो मतिलबु त जायो फायर करे ॻोठ वारनि खे हिरासां कयो पियो वञे। हा बाबा साईं, ॻोठ वारनि खे डिॼारण जी साज़िश कई पई वञे, जीअं हू ठाह लाइ अञा बि ज़ोर भरनि। हेबत कमाल खान जो पढ़ायल आहे ऐं उन जे इशारनि ते पियो हले। अहिड़े माण्हू खे तव्हां बख़्श करे छॾियो आहे बाबा साईं। मां त चवां थो उनखे घुराए सख़्त खां सख़्त सज़ा ॾियो। कालो, इन्हनि पंहिंजी क़िस्मत खे पाण ठोकराई आहे। हाणे उन्हनि खे कुदरत वारो पाण सज़ा ॾींदो। तूं कंहिंखे बि न रोक। जेके बि शरारतूं करणु चाहिनि था न, उन्हनि खे करणु ॾे। सिर्फ़ अॼोके ॾींहं जी मोहलत अथनि। सुभाणे फ़ैसिलो थिए पियो ऐं मूं ठाह जो पको इरादो करे छॾियो ऐं ही ॻोठ ऐं ॻोठ वारनि जी क़िस्मत कमाल खान जे हवाले करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। पोइ तूं मां हितां निकिरी ही ॻोठ हमेशह लाइ छॾे हलिया हलंदासीं। बाबा साईं, छा ही ॻोठ ज़ालिम जे हवाले करण वारा आहे? कालू, जॾहिं ॻोठ वारा पाण ई हिकु ज़ालिम जी चूंड पिया कनि, तूं ॿुधा त उन में मां छा थो करे सघां? मूं त ॻोठ वारनि जी भलाईअ लाइ ज़ालिमनि सां सॼी उमिरि झेड़ो जोटियो, पर उहे ई ॻोठ वारा उन्हनि ज़ालिमनि जी चाल में अची विया। उन्हनि खे क़दुरु तॾहिं थींदो जॾहिं उन्हनि जी मथां जाबिर ऐं ज़ालिम अची वेहंदो। कालो, उहो वक़्तु हाणे परे नाहे जो ही पंहिंजी क़िस्मत ते पाण रोईंदा। वॾा आहियो बाबा साईं, जेका अव्हां जी मर्ज़ी। तूं हाणे ईअं कर जो ॻोठ वारनि खे गॾु कर। मां उन्हनि सां आख़िरी चकर ॻाल्हाइण थो चाहियां। रहिस तव्हांखे उताक ते घुरायो आहे। त पोइ ठीकु आहे, असां अचूं था। हिन वक़्तु रईस जो कहिड़ो कमु आहे? जेके राति फायर थिया न, उन जे मुतलिक़ ई ॻाल्हियूं कंदो। हा इक़बाल, इन बारे में पुछा कंदो, पर तव्हां साफ़ साफ़ चई छॾियो त कुझु माण्हू असां ॾिठा, उन्हनि मथां फायरिंग बि कईसीं, पर उहो असांजे हथां निकिरी विया। असां त ईअं ई चवंदासीं, पर रईस जे अजाए सवालनि जी तोखे ख़बर आहे? इन्हनि अजाइनि सवालनि जे करे रहिस मां हर माण्हू बेज़ार आहे। हर वक़्तु हर माण्हू खे चङनि जा पाठ सम्झंदो अचे थो, पर इहा ॻाल्हि नथो सम्झे। जॾहिं चङा ई असां पंहिंजे माउ ऐं पीउ जी न ॿुधंदा आहियूं, इन जी करे ॿुधंदासीं। न ॼाण ते न रही समूं, असांजी जान कॾहिं छुटंदी? सिर्फ़ु अॼोको ॾींहुं सबर कयो, सुभाणे फ़ैसिलो आहे, पर मूंखे पूरी पक आहे त राज इहो कमाल खान जो हूंदो। छा असांजी उहा इज़त थींदी जा इज़त जी तव्हां ॻाल्हि पई कई? कमाल खान रस गफ़ार खान जी न आहे। जे गफ़ार खान पंहिंजे भाउ खे ज़िंदगी दरपदर गुज़ारण लाइ मजबूर करे छॾियो, त पोइ इहो असां छा इंसाफ़ कंदो? जेकॾहिं कमाल खान न अची वियो, पोइ असां आज़ादु हूंदासीं। पोइ हिन ॻोठ मथां असांजा ई हुकुम हलंदा। ऐं इन ही आज़ादी जे लाइ त असां कमाल खान जो साथ था ॾियूं। सिर्फ़ु अॼोको ॾींहुं इन रहिस गफ़ार खान जूं नसीहतूं ॿुधणियूं आहिनि, पोइ इहो कमु तमामु थी वेंदो। रहिस चयो आहे त सभिनी ॻोठ वारनि खे गॾु कर। मां आख़िरी चकर ॻोठ वारनि सां ॻाल्हाइण थो चाहियां। बेवकूफ़नि सां ॻाल्हाए छा कंदो? असांजे ॻोठ जो हाल उन बेवकूफ़ रिढनि वांगुरु आहे। कालू तूं इहो पहाको न आहे ॿुधो? रिढनि अॻियां रबाब वॼाईंदे वरे थिया। हा वारिस, उन्हनि जी इहा ॿियाई ख़तमु थियण वारी नाहे, पर पोइ बि रहिस चयो आहे त मां पंहिंजी हुजत तमामु कंदुसि। ठीकु आहे, तूं ॿियनि ॻोठ वारनि खे नियापो पहुचाए अचु, जेसि ताईं मां घरां थी थो अचां। ठीकु आहे वारिस, तूं घरां थी अचु, जेसी ताईं मां ॿियनि ॻोठ वारनि खे ॿुधाए थो अचां। काश जेकर ॻोठ वारा
इन हक़ीक़त खे सम्झी वञनि। रईस वॾे जो हुकुम आहे त पंहिंजा सभु कमकार छॾे उतां अॻिते अचो। रोज़ रोज़ रेस वॾे जा हुकुम था अचनि, ॿियो को कमकार आहे या रेस जा असां हुकुम मञूं? ही तव्हांखे आख़िरी तकलीफ़ ॾिए पियो। ॿीहर अहिड़ो को बि हुकुम रईस जो न ईंदो, उन करे इहा आख़िरी तकलीफ़ तव्हांखे करणी पवंदी। हाणे वरी कहिड़ो रहिस जो सुठो मुंहिंजो आहे। सुभाणे फ़ैसिलो आहे, उनजे लाइ का नसीहत कंदो। कुझु बि हुजे, फ़ैसिलो हर हाल में करिणो आहे। फ़ैसिलो थींदो तॾहिं सुकून मिलंदो। रेस भले कहिड़ियूं ॻाल्हियूं करे, असां हिक ई आवाज़ में चवंदासीं त फ़ैसिलो करायो वञे। हा भाउ, इहे ई चवंदासीं। इन दुश्मनी में हाणे घणो नुक़सानु थी चुको आहे। हाणे त ॻोठ मां शहर बि नथा वञी सघूं। फ़ैसिलो थिए, घटि में घटि आज़ादी सां घुमी त सघंदासीं। जेकॾहिं सभु तव्हां चाहियो था न त हिते अमुन ऐं आज़ादी हुजे, पोइ सभु चओ त ॻाल्हियूं थी वञनि। हा मामा, हाणे रईस जो को बि बहानो हलणु न ॾींदासीं। जे फ़ैसिलो सुभाणे हर सुबुह थियणु घुरिजे। आमिर, तूं ओताक ते वञ। साईं खे ओताक ते घुरायो अथनि ॻोठ वारनि। ख़ुदा कंदो त ॻोठ वारा साईं जी ॻाल्हि मञी वेंदा। न अदी न, असांजे ॻोठ वारा वॾा ज़ालिम आहिनि, साईं जी ॻाल्हि खे कोन सम्झंदा। थी सघे थो त जाहिलनि खे साईं जूं ॻाल्हियूं सम्झ में अची वञनि। अदी मां घणनि जे वाता इहे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त गफ़ार ख़ान असांखे अटो पहुचाए ॾींदो आहे। ना ई कमाल ख़ान, हिते कहिड़ो बि हुजे, असां मथां को बि फ़र्क़ु कोन थो पए। जीजा, बाबा बि उन्हनि जा सुर रोए पियो। साईं जे वञण खां पोइ ई उन्हनि खे क़दुरु थींदो। हा छोटू, सुठा माण्हू जॾहिं असांजे विच में हूंदा आहिनि त उन्हनि जो क़दुरु न आहे थींदो, पर जॾहिं उहे असांजे विच मां निकिरी वेंदा आहिनि त पोइ असां पछताईंदा आहियूं त जेकर उहे हिते हुजनि हा। अदी ॻोठ वारनि खे साईं जो क़दुरु तॾहिं थींदो जॾहिं कमाल ख़ान अची उन्हनि जे सिरनि मथां वेहंदो। हा दा, इन ॻोठ वारनि कमाल ख़ान जा ज़ुल्म तमामु जल्दी विसारे छॾिया आहिनि। हाणे वक़्तु परे न आहे अदी, उन्हनि ज़ुल्मनि खे ही वरी मुंहुं ॾींदा ऐं राति ॾींहुं रत जा ॻोढ़ा रोईंदा। माण्हूअ जी क़िस्मत पंहिंजे हथ में हूंदी आहे। पंहिंजी क़िस्मत खे बिगाड़ींदो बि आहे त ठाहींदो बि आहे, पर ही त पंहिंजी बर्बादीअ खे पाण ई दावत पिया ॾियनि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।